अल्हम्दुलिल्लाह मुतफर्रिद बिस्मिहिल अस्मा अल मुख्तस्स बिल मुल्किल अअज़्ज़िल अहमा अल्लज़ी लैसा दूनहु मुंतहन वला वराअहु मरमा अज़्ज़ाहिर ला तख़य्युलन व वहमा अल बातिन तक़द्दुसन ला उदमा सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाहि तआला अलैहि अल्लाह जे प्यारन बानन रब्बानी आलिमन मां उन जो शुमार थिए थो। पाण हिकड़ी हिकायत मसनवी शरीफ में ज़िक्र कई अथऊं। पाण फरमाइन था त हिकड़ो शख्स बेड़ीअ में हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां गॾु चढ़ियो ऐं जॾहिं उन माण्हूअ ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे नबीअ खे ॾिठो त दिल में ख़्याल आयुसि त ही उहो ई अल्लाह जो नबी आहे जेको मुअलनि खे जियारींदो आहे, कोढ़ जे मरीज़न जे मथां हथ घुमाईंदो आहे त अल्लाह उन्हनि खे शफ़ा ॾींदो आहे। ही मौक़ो ॾाढो भलो आहे, छो न मां इन ईसा खां सोन ठाहिण जो को तरीक़ो पुछी वठां ऐं दुनिया पंहिंजी में कामयाब ज़िंदगी गुज़ारियां ऐं ख़ुशहाली मूंखे नसीब थिए। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कयईं, ओ अल्लाह जा नबी मूंखे सोन ठाहिण जो नुस्ख़ो ॾिस। हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे दिलि में हैरान बि थिया ऐं पाण दिलि में इहो सोचियो त केॾो बेवकूफ़ ऐं अहमक़ इंसान आहे जो मुंहिंजी सोहबत मां पंहिंजी मुर्दह दिलि जो इलाज त नथो करे पर दुनिया जी लालच हिन माण्हूअ खां नथी वञे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम उनखे जवाब अता फरमायो त रुगो इंसान खे लठ कमु कोन ॾींदी आहे पर उन लठ जे पोयां मूसा वारो हथ हुजणु बि ज़रूरी आहे। लठ उछलण सां नांग कोन थींदी आहे बल्कि उन जे पोयां मूसा वारी ताक़त बि खपंदी आहे। पाण इहो मिसाल ज़िक्र फरमाइण खां पोइ चंद घड़ियूं ख़ामोश रहिया। पाण ॿेड़ी मां लथा अॻिते रवाना थिया त हुन माण्हूअ ईसा अलैहिस्सलाम जो पीछो न छॾियो ऐं ईसा अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कयईं त ओ अल्लाह जा नबी, तव्हां मूंखे तोड़े जो नुस्ख़ो सोन ठाहिण जो नथा ॾियो, भला मूंखे का शइ जेरी त करे ॾेखारियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ख़ामोशी सां निहारियो ऐं पाण फरमायूं, चओ त कहिड़ी शइ मां तोखे जेरी करे ॾेखारियां। रस्ते में हलंदे हिकिड़े खॾे में हॾियुनि जो पिंजरो पयल हो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कयईं त इन खे जेरो करे ॾेखारियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन्हनि हॾियुनि ॾे इशारो कयो ऐं अल्लाह जे अमर सां उहे हॾियूं हिकु शींहं जूं हुयूं। उहो शींहं जेरो थी उथियो। जीअं जो शींहं जेरो थियो त हुन हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां गॾु उन मौजूद माण्हूअ जे मथां हमलो कयो ऐं हमलो करण खां पोइ उन शख़्स खे मारे विधईं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन शींहं खां सुवाल कयो त ए शींहं, तो हिन माण्हूअ खे मारियो त सही पर ॿुधाए त सही, तो हिन खे खाधो छो न, हिन जी रत तो छो कोन पीती। हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाहि तआला अलैहि इहा ॻाल्हि नक़ुल कंदे फरमाइनि था त शींहं बाअदब थी करे ईसा अलैहिस्सलाम खे जवाब अर्ज़ु कयो त ओ ईसा नबी, हिन तुंहिंजो क़दुरु कोन सुञातो, हे तुंहिंजो बेअदब हुयो। मां तोड़े जो जानवर आहियां पर अल्लाह जे नबीअ जे बेअदब जो रतुब मूंखे पसंदि न आहे, मां हरगिज़ उहो रतुब नथो पी सघां। हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाहि तआला अलैहि इहा ॻाल्हि नक़ुल करण खां पोइ इरशाद फरमाइनि था त जानवर जेके झंग जा आहिनि उहे बि अल्लाह जे नबीअ जे बेअदब सां नफ़रत कंदा आहिनि। क़ारिईन किराम हिननि ॾींहंनि में क़ादियानिन सां मुहबत जा नारा पिया लॻनि। मुस्लमान सॾाईंदड़ पंहिंजे पाण खे उहे आख़िरुज़्ज़मा हज़रत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजो हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि मुहब्बती आहे, उहो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मूसा नबीअ जो बि सरदार आहे, उहो हबीब अकरम जेको ईसा नबीअ जो बि सरदार आहे, जेको हज़रत शीस नबीअ जो बि सरदार आहे, जेको हज़रत शुआइब अय्यूब अलैहिस्सलाम जो बि सरदार आहे, 1.25 लख नबियुनि जो सरदार आहे, उन ख़ातमुल मुरसलीन ख़ातमुल अंबिया वल मुरसलीन जी ख़त्म नबूवत ऐं उन जी ज़ाते ग्रामी क़द्र ते ॻाल्हाइण वारा, उन्हनि जी ज़ात जे बारे में बेअदबी करण वारा क़ादियानी, उन्हनि क़ादियानिन सां माण्हू हमदर्दियूं कनि था। यादि रखो, झंगल जा शींहं, झंगल जा जानवर बि अल्लाह जे नबियुनि जो अदब सुञाणींदा आहिनि। मुहम्मद अरबीअ जो शान त अल्लाह हूं ई बुलंद फरमायो आहे।
दुआ कयो त मौला बेअदबी खां बचाए ऐं बेअदबनि जी सोहबत खां बचाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।